बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खड़ी अवां जो मेज़बान अज़हर गुलसरकी एक दफ़ो ॿीहर अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असां अॼु जेको प्रोग्राम करे रहिया आहियूं जैकबाबाद ज़िले जे अमन अमान ऐं पुलिस जे किरदार मुतलिक़। ज़ाहिर ॻाल्हि आहे पुलिस डिपार्टमेंट हूंदो ई कस्टोडियन ऑफ पब्लिक राइट्स आहे, उनजो किरदारु इहो हुजणु खपे त माण्हुनि जी जान माल ऐं इज़त जो तहफ़ुज़ कनि। उहो केतिरो करे रहिया आहिनि उन हवाले सां अॼु ही प्रोग्राम ओपन फोरम टाइप हिकिड़ो रखियो वियो आहे, जंहिंमें असां जैकबाबाद जे SSP खे बि दावत ॾिनी हुई ऐं उनजी सीट अवां जे अॻियां गवाह आहे त उहो उन अचणु गवारा न कयो। शायदि उन वटि पब्लिक जे सुवालनि जा जवाब न आहिनि या उनखे जवाबु ॾियणु गवारा न आहिनि, त हू जवाबु ॾियणु चाहे नथो। ख़बर न आहे उहो छा आहे, गवारा न आहिनि या जवाब ई कोन्हे। उहो अचनि हा त शायदि इन ॻाल्हि जी ख़बर पइजी सघे हा त उहो केतिरो इन हवाले सां दिलचस्पी रखनि था माण्हुनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ सां, पर अफ़सोस उहे कोन आया। असां हितां जे कारोबारी धुरियुनि खे बि दावत ॾिनीसीं, कोशिशि कईसीं जेके शहर जा कारोबारी धुरियूं आहिनि मुख़्तलिफ़ धुरियुनि खे दावतूं ॾिनियूंसीं त उहे अची प्रोग्राम में शरीक थियनि। ऐं जन खे ऊनो आहे उहे यकीनन हिते नज़र अचनि पिया। जेके नथा अचनि या त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे, या त माण्हू ख़ौफ़ जे करे न ईंदो आहे या माण्हू लालच जे करे न ईंदो आहे। सहाफ़त बि ख़ौफ़ ऐं लालच जे करे बहितर न थी सघंदी आहे। जेकॾहिं मूंखे लालच हूंदी तॾहिं बि बहितर सहाफ़त न करे सघंदुसि, जेकॾहिं मूंखे कंहिंजो ख़ौफ़ हूंदो तॾहिं बि बहितर सहाफ़त न करे सघंदुसि। साॻी ॻाल्हि सभु कंहिं ते लागू थिए थी। पोइ ख़बर न आहे त जा ख़ौफ़ में या लालच में उहे छाजे करे केतिरा ई दोस्त न आया, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे। पर हिते अॼु उनजे बावजूदि असां सां शहरी इतिहाद जो ज़िले सदर मोहम्मद अकरम अबड़ो साहब गॾु आहिनि असां सां। उन खां अलावा डिवीज़नल बार एसोसिएशन हाईकोर्ट बार एसोसिएशन जी नाइब सदर आहिनि मोहतरमा एडवोकेट सोफ़िया शाहिद साहिबा, उहे असां सां गॾु आहिनि। उन खां अलावा खोड़ सारा शहर जा मोज़ीन वकील साहिबान असां सां गॾु वेठा आहिनि ऐं शहर जा ॿिया मोज़ीन, कुझु मुतासिरीन, ही शहर जो कुझु सहाफ़ी दोस्त वेठा आहिनि। प्रोग्राम शुरू कंदासीं ऐं उते जेके साम्हूं दोस्त वेठा आहिनि यकीनन उहे बि पंहिंजी राय ॾींदा ऐं जेके मुतासिर आहिनि उहे पंहिंजी दांह फ़रियाद कंदा। अकरम साहब, तव्हां छा था सम्झो त ज़िले जैकबाबाद अंदरि हिन वक़्तु जेका मौजूदा पुलिस कमांडर आहे या जेका पुलिसिंग थिए पई, माण्हुनि जी जान ऐं माल जो केतिरो तहफ़ुज़ थिए पियो? ॾिसो, मां हिनखे अॼु जे SP सां गॾु न कंदुसि, बल्कि मां हिनखे तारीख़ ॾींदुमि त असांजी चोथों SP आहे। हिन जो SP खे हाणे थोरो सो थियो आहे, आयो आहे, हिन जे लाइ बि ॻाल्हाईंदासीं। पर असुल में छा आहे त असांखे सभु खां पहिरियों जेको गंदे में गंदो SP हिते आयो, जंहिं शहर खे तबाही जे मंज़िल पहुचायो, साजिद खोखर हो, जेको सिर्फ़ु कमाइण लाइ आयो ऐं कंहिंजो माण्हू थी आयो। उनखां बाद में हिते मलिक तारिक आयो, सेम पोज़ीशन उहा आई, उहो बि पंजाब खां आयो। टियों हिते आयो शुमाइल मलिक। ऐं शुमाइल जे वक़्त में मलिक जे वक़्त में मां ईअं सम्झां पियो त 50 साल जी तारीख़ में कॾहिं एॾा धाड़ा, एॾियूं फुरूं ऐं एॾियूं ज़्याती न थियूं जेके इन जे दौर में थियूं। बशीर बुरोही जो टाइम ठीकु हो? हा, बशीर बुरोही जे टाइम में इहो हुयो त उन ज़माने में बशीर बुरोही अमन अमान जे शुरू में त न कयईं। असांजी वॾी मुसीबत मजबूरी हिकिड़ी आहे त असां बॉर्डर एरिया ते आहियूं ऐं असां वटि हिकिड़ी चेन आहे जंहिंखे चवंदा आहिनि डायमंड चेन। ऐं मुंहिंजे ख़्याल में पंजाब जा जेके ऑफिसर त बदिली कराए अचनि था, उनखे शायदि हथरादू इहो मौक़ो ॾिनो वञे थो त हे त करोड़पति थी निकिरण वञे पंहिंजा बंगला वठनि। छो त CSP ऑफिसर न पहिरीं पोस्टिंग थियनि थी। ऐं तव्हां ॾिसो त तक़रीबन जेके बि थिया उन्हनि जी पहिरीं पोस्टिंग हुई। मौजूदा SSP जी ॿी पोस्टिंग आहे? हा, मूंखे जी ॼाण न आहे, छो मुंहिंजी SP सां हिकिड़ी मुलाक़ात थी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त उहे अचनि था कमाइण, उहे जॾहिं कमाई में लॻनि था त पोइ अमन अमान ध्यानु नथो थिए। सही, ज़ाहिर आहे राति जो जागनि था, इहे टैंकर टपाइनि था ऐं इहो पान परागा, इहो काबुली गाॾियूं आहिनि। त हिते हिकिड़ो ज़ुल्म हाणे दुबई खां बि वधीक आहे। हाणे उन्हनि जो तवजो न आहे, या जेके अचनि था, जीअं शुमाइल मलिक चवंदो हो त मां फलाणे जो माण्हू आहियां। अच्छा, हर मुलाक़ात वारे सां ईअं चवंदो हुयो। हाणे अजीब SP आहे, बसि मां उनजे लाइ आयो आहियां, मां उनजो कमु कंदुसि, मां ॿिए कंहिंजो न कंदुसि। पब्लिक जो माण्हू न आहे? न, पब्लिक जो न, बल्कि मां गवर्नमेंट जो माण्हू न आहियां, मां IG जो माण्हू बि न आहियां, मां CM जो माण्हू बि न आहियां। उहो खुला खुला चवंदो हो, मां हिकिड़े जैकबाबाद लोकल सियासी शख़्स जो माण्हू आहियां। हाणे उन्हनि जी जेकी वक़्त में जेकी फुरां थियूं, धाड़ा थिया ऐं शुमाइल मलिक जे जेके थिया वाक़िया, उहे एतिरा थिया जो हिन SP खे संभालण जे लाइ, छो त हिकु थोरो वक़्तु थियो आहे
हालां मुंहिंजी का बि साहेड़ी वस्तु न आहे, मां हिकिड़ी मुलाक़ात कई आहे ऐं मुंहिंजी हिकु शहीदा जे सदर जी हैसियत सां में आदत आहे त मां नए एस पी सां जल्दी न मिलंदो आहियां, महीनो ॾेढ। मुंहिंजा घणा दोस्त आहिनि, मां हुनखे जल्दो बि आहियां त मां हिकदमि न मिलो, छो त अचे कमु करे ॾिसे वैसे ख़बर पए असांखे त कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। ॿियो असांखे वरी अफ़सोस इहो आहे त सकी साहिबु त असांजे कुझु अरसे खां वठी असांजा जेके शहरीता जा दोस्त हुआ उन में पाण में ॾिफेड़ पइजी वियो। तव्हां ख़बर आहे त असांजे वापारी तंज़ीमनि में जेकी ॿिनि धड़े में थी वई आहे, ऐं एॾो अफ़सोसनाक इहो अफ़सोस आहे असांखे जो त असांजा दोस्त हाणे हिकिड़ा दोस्त जेके न एस पी पहुचे नथो त उनखे कंडियूं पाराइनि था बग़ैर ॾिठे वासे। न कंडियूं पाराइण जो छा मक़सदु, कहिड़ी जंग फतह करे आयो जो हुनखे असां हार पारायूं? पाराइनि था। ॿिया वरी दोस्त जेके आहिनि उन मुक़ाबले में उनखे शहर घुमाइनि था, वरी अजरुगू पाराइनि था। यानी कि इन माहौल में पोइ असां जेका पातवरनि जे लाइ छा तसुरु वेंदो ऑफिसरनि ॾे त असां जेका पाण कहिड़े क़िस्म जो माण्हू पोइ असां पाण खे ख़ुशामदी चऊं त असां ख़ुशामद पसंदि हूं, जेको ऑफिस अचे या पहुचे न त उहो करे करणु छा थो चाहे ऐं असां वटि कंडियूं पारायूं। त हीअ हिकु जेको असां वटि रवियो हलियो आहे ॾाढो अफ़सोस हलियो आहे। पोइ एस पी हिननि जो फ़ाइदो वठनि था, ॿिन्ही धुरनि खे विढ़ाइनि था। हाणे मां तव्हांखे यादि आहे त इहो वाक़ियो जेको थियो असांजी चैम्बर ऑफ कॉमर्स जो सदर आहे, चैम्बर त न आहे असां वटि, वापारी तंज़ीम जो अहमद अली ख़ान बुरई जेको हुते बुख हड़ताल ते वेठा ऐं उन्हनि जेको आहे बाद में लालचंद वारो जेको सिताणी वाक़ियो थियो वॾो अफ़सोसनाक थियो, छो त असांजे शहर जो पंचायत जो सदर ईअं थियणु न खपे आहे। इहो थियो बि इनजे करे त असांजा दोस्त पंहिंजे ॿिनि हिसनि में विरहाइजी विया। हाणे ॾिसो त उन बुख हड़ताल खां बाद में मां हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो ज़ैन खे शायदि ॾिनो त बाबा जेको आहे मां इन दोस्त में टाकड़ी करणु चाहियां थो, पर हुनखे ग़लतफ़हमी आहे त मां एस पी में टाकड़ी करणु चाहियां थो। मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, मां पंहिंजे दोस्त जे एस पी लॻो, हालांकि मां हिनखे ऑफर कई अथव तव्हां अचो शहरीता जे फोरम में ऐं गॾिजी करे असां तहरीक हलायूं था इन एस पी जे ख़िलाफ़ु। हीअ पहिरियों एस पी न आहे, असां अलाए केतिरे एस पी जे ख़िलाफ़ु तहरीक हलाई आहे, केतिरे हे त एस पी अहिड़ी का ताक़त न आहे, पर घणा ताक़तवर एस पी आया सरहदी जहिड़ा माण्हू असां लाइ टे जेको नागपाल जेको रोशन नागपाल अॻवा थियो 3 महीना बुख हड़ताल ते वेठासीं, दारे जे ख़िलाफ़ु वेठासीं, चङनि भले एस पी जे ख़िलाफ़ु वेठासीं ऐं असांखे अलाह फतह ॾिनी शहीदात खे। हाणे तव्हां पाण में जो हिकु ॿिए जो दोस्त हिकु ॿिए जा जॻह कंदव त पोइ शहर कमज़ोर थींदो। उन्हनि ग़लति मक़सदु वरितो, ग़लति मक़सदु वरितो ऐं फ़ाइदो वरितोसीं, बल्कि मक़सदु न फ़ाइदो वरितो। हाणे ईअं आहे त हिकिड़ो एस पी अची हिकिड़े सां मिले थो, उहे हुनखे हार पाराइनि था, ॿियो शहर में कंडियूं पाराइनि था, त पोइ हुनखे कहिड़ी फ़िक्र हूंदी अमन अमान जी। माना पोइ हुननि जे उन माण्हुनि जे मसइलनि सां दिलचस्पी न आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे, छो त कमाई त आहे पंहिंजी जाइ ते। ॾिसो न, जॾहिं मां तव्हांखे डायमंड जी चेन आहे उतां त करोड़ रुपया मिलनि था। असां त हिकिड़े एस पी त मां नालो न वठंदुसि, मूंखे घुराए असांखे शहीदा लाइ मूंखे बार बार फ़ोन करे पोइ न आयो त मां मीटिंग कयां चढ़णु चाहियां तव्हां सां। मां इस्लामाबाद मां आयुसि, मां सॼा दोस्त वठी वियुमांसि, पोइ मां दोस्त खे चयो यार मां हिनखे ॿुधाए एॾो हुनखे तकिड़ो आहे मीटिंग करण जो मसइलो छा आहे। हुन चयोसीं मूंखे मशवरो ॾियो त मां हिते शहर लाइ छा थो करे सघां। मां ॿिनि लफ़्ज़नि में मां चवंदुमि अकेलो, मां चयो हिते सोन जी चेन आहे न, डायमंड चेन आहे, तव्हां खायो, असांखे सां कोई वास्तो न आहे शहरनि खे, हे तव्हांजो मसइलो आहे, मर्कज़ मसइलो आहे, जेको थिए थो मूंखे ख़बर आहे। महिरबानी करे तव्हां थाणा न खायो, थाणा खाईंदो किराए थींदी शहरीता मैदान थींदी, जैसे मां सम्झी सघे। मैडम सोफिया साहिबा, तव्हां असांखे ॿुधायो जी सर त जेकबाबाद में जेको अमन अमान जो मसइलो आहे उन हवाले सां खोड़ सारा केस बि दाख़िल थियनि था, तव्हां जुडिशरी साइड ते वेठा आहियो, पर जेका ख़ासि तौर ते पुलिस प्रॉपर्टी थिए थी का शइ, जेकॾहिं फ़र्ज़ु कयो गाॾी काबुली पकड़िजी पई उहा केस प्रॉपर्टी आहे, बिल्कुलु, या पान पराग ॿियूं जेके शयूं पकड़िजी पयूं बशीर बिरोही जे वक़्त में तमामु घणी तादाद में इहे गाॾियूं बि पकड़ियूं, वॾियूं वॾियूं लग्ज़री गाॾियूं पकड़ियूं, उहे हाणे उते न त गाॾियुनि जी तादाद नज़र थी अचे उन सदर थाणे ते, न उहा जेके पान पराग जो मिक़दारु हो, काबुली गाॾियूं, हा न उहे नज़र थियूं अचनि। ख़बर न आहे त उहे पंहिंजो पाण कीअं ग़ाइबु थी वियूं आहिनि। इन सूरत में उहा पंहिंजो कहिड़ो सूरत हाल बणिजे थी जेकॾहिं उहा पुलिस प्रॉपर्टी केस प्रॉपर्टी ग़ाइबु थी वञे, इनखे क़ानूनी नज़र सां तव्हां कीअं ॾिसंदो त उहो छा सूरत हाल आहे? जेका तव्हांजो सुवालु आहे सॼी ॻाल्हि क्लियर करे थी त थाणनि में ही सभु शइ जेकी आहे सेटिंग थिए थी, केस प्रॉपर्टी जेकी थियण खां पोइ हो कीअं गुम थी वञे थी, इवन के हो सरकार प्रॉपर्टी में अची वञनि था, उनजे बावजूदु हो हेॾे होॾे थिए थी, छो त थाणनि ते सभु कमु शुरू थी विया आहिनि, सेटलमेंट, दैट मीन्स क टेबल टॉक हुते ई शुरू थी वई आहे। ठीकु आहे, जे हो केस प्रॉपर्टी बि थींदी आहे त सम्झो पाण में उहे सभु गॾिजी थी करे
इन मामले खे ठाहे करे केस में तव्हांखे पुलिस ई रस्तो ॾींदी, तव्हांखे पुलिस ई ॿधंदी, पुलिस ई छॾंदी। बसि हाणे इहो मामिलो थी वियो आहे। जे कोर्ट में अचे थी, कोर्ट मेरिट्स ते डिसाइड कंदी मैटर खे। पुलिस प्रॉपर्टी जे केस प्रॉपर्टी आहे न, अदरवाइज़ त तव्हांखे ख़बर आहे त हाणे पुलिस राज हले थो। पुलिस राज हले, पुलिस राज आहे। इन पुलिस राज खे असांखे ठाहिण जे लाइ बिल्कुलु मां इन ॻाल्हि जी तस्दीक आहे, बिल्कुलु इन्हनि सां मुतमइन आहे अबड़ो साहब सां, त जेका बि असांजे डिस्ट्रिक्ट में पुलिस जा ब्लंडर्स लॻनि था, पुलिस जी सेटिंग हले थी, उहो सभु अॼु इन्हनि जे समीर साहब जे टाइम ते न, इहे अॻितो ई जेको आहे पोयां खां ई जेका आहे न, पुराणी जेकी आहे न, हे मसइला थियनि था। अॼु हुनखे हा वाधारो मिली वियो आहे, अॼु हे क्राइम वधी वियो आहे, पर इन जे लाइ मुंहिंजो चवणु इहो ई आहे त SP साहब खे मौजूदु थियणु खपे। उन्हनि जे मुंहं ते जीअं जेको असां ॻाल्हायूं था, इहो आहे फैक्ट्स, फिगर्स, ठीकु आहे। जुडिशरी सां बिलोंग थींदे असां अॼु ॾिसूं था त पुलिस जेकी आहे, काई बि केस फाइल थिए थो, कुझु केस अहिड़ा आहिनि जंहिंमें पुलिस रिपोर्ट हुन में रिक्वायर आहे इनिशियल स्टेज ते, तव्हां ॾिसो जिथे असांजी अप्रोच थी वञे थी, पुलिस रिपोर्ट आराम सां चेंज थी वञे थी, तव्हांखे कोई प्रॉब्लम न आहे। जे मिसाल तौरु चवनि था ड्रग्स जा केस आहिनि, क़ाबिली गाॾियूं आहिनि, तव्हां इन जे बिहाइंड सीन बि ॾिसो, उहो कीअं जीअं मिसाल तौरु गाॾी, मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे, राति जे 11 बजे कॉल आई आहे त बाबा बाईपास ते गाॾी क़ाबिली आहे, पकड़जी वई आहे, हाणे छा कयूं? मां चयुमि ॿुधा गाॾी जो नंबर, कुझु पर्टिकुलर्स, त तव्हां यकीन कयो कलाक में मां चयुमि मां ॾिसां थी, तव्हां मूंखे ॿुधायो जे FIR कटिजी वई आहे, पोइ त मां एलिजिबल आहियां तव्हांखे डिफेंस कंदमि, या अॻिते ॾिसूं था छा आहे। तव्हां यकीन कयो कलाक में पोइ कॉल जेको मां शायदि मुंहिंजो जेको आहे ईअं चओ त राब्ते वारा या जेका कॉन्टेक्ट वारा जंहिंजो इहो मसइलो थियो, कलाक खां पोइ ॿुधायो बसि बाजी ख़ैर थी वई आहे, मसइलो हल थी वियो, मसइलो हल थी वियो। हाणे तव्हां पाण सम्झी सघो था त हिते इहा स्टेट पुलिस स्टेट थी वई आहे। माना कानून जी पंहिंजो रिट न आहे, रिट न आहे, बिल्कुलु पुलिस जेकी आहे पुलिस स्टेट आहे। हाणे जेका पुलिस स्टेट आहे, बिल्कुलु टेबल टॉक थींदी आहे इनिशियल स्टेज ते, ऐं वकीलनि जो इन वकील जेका आहिनि, हाणे तव्हां ॾिसो पाण SSP जेको आहे कमीशनड ऑफिसर हूंदो आहे, ऐं अबड़ो साहब जे चवण जे मुताबिक़ त जी उहो फलाणे जो माण्हू थी आहे, जेको माण्हू हाणे जंहिंजे बिहाफ ते अचे थो, जंहिंजी डायरेक्शन या इहो चओ त रेकमेंडेशन्स ते हिते अचनि था, त उनजा माण्हू थी करे कमु करनि था, उन जी ई जेकी आहे उहे सॼी आका उहे धाड़ियुनि में अचे थी, उहे ई माण्हू सफ़ा बिल्कुलु सही, इहे सेम फैक्ट्स फिगर आहिनि। अबड़ो साहब सां बिल्कुलु मुतमइन आहे, असांजे जैकब जा इहे ई हालात आहिनि। हे बैक खां ई जेको आहे काफ़ी अहिड़ा मसइला हलनि था, पर अची करे असां सां कंसल्टेशन करण सां, इन प्रोग्राम जो हिसो थियण सां थी सघे कोई सही रस्ता निकिरणा। उन सही रस्तनि में उनमें असां न था चऊं रियलाइज़ करे त बाबा समीर साहब ई रीज़न ऑफ द क्राइम आहिनि, ठीकु आहे। असांजो चवणु इहो ई आहे त समीर साहब अचनि ऐं अची करे इन सिटिंग खे अटेंड करे, जेका ॿीहर जेका बि ऑफिशियल्स रहिया आहिनि, छो त उन्हनि खे पंहिंजी हैसियत जी ख़बर ई न आहे कमीशनड ऑफिसर छा थींदो, उनजा पावर्स छा थींदा आहिनि। जे इन्हनि खे ख़बर आहे हे त इहो टाकरो जेको आहे, इहो टाकरो जेको आहे हे हिकिड़ी क्रीम सां आहे, इहो हिकिड़े जाहिल माण्हुनि सां न आहे। शहर जे अमन खे बहाल करण जे लाइ इहो प्रोग्राम असां कयो आहे, ऐं इन अमन जे लाइ असां पुलिस स्टेट जेकी थियल आहे, असांजो शहर, असां वकील बिरादरी, असांजो जेको आहे पॉलिटिशियंस, सभु एग्री आहियूं त शहर जो अमन असां बहाल कयूं। अकरम साहब, हिकिड़ो ॿियो तासुर आहे शहर में, ओवरऑल असांजे डिस्ट्रिक्ट में, त जैकबाबाद ज़िले अंदरि जेके पुलिस जा सरकारी हथियार आहिनि, उन्हनि जो 50% तब्दील थी चुको आहे। उहो जेको सरकारी हथियार आहे उहो ॾुहारी वटि हलियो वियो आहे, ऐं जेको हिन महिल पुलिस वटि हथियार आहे उहो गैर सरकारी आहे, उहो फंक्शनल न आहे, उहो फायर करण जे क़ाबिल न आहे, उहो कमज़ोर हथियार आहे। ये इन रूमर्स वाकई थी सघे थो, पॉसिबल आहे? मूंखे हिन ख़बर न आहे, ग़लति छो ॿुधायां त अहिड़ी का तव्हां पहिरीं टाइम ॿुधायो था, ऐं तव्हां बहितर आहे, तव्हां प्रोग्राम कयो था बहितर आहे, छो तव्हांजी शहर जे हिसो आहियो। बाक़ी इन शइ जी मूंखे ख़बर न आहे त इहो हथियार जेको आहे तब्दील थियो आहे, या हिन वटि जेके हथियार ॿिया आहिनि, ईअं थी सघे थो। अॼु दुनिया में त बिल्कुलु थींदो हूंदो, हर शइ पॉसिबल आहे। तव्हांजे हिन मुल्क में हर शइ पॉसिबल आहे। मां ॻाल्हि कयां सही ॾिसो न,
छो त असांजी हुकूमतनि खे बड़ी इन शयुनि ते तवजो घटि आहे त छो त या त ॿुधनि नथा, कंहिं ज़माने में असां थोरो शहीदा जो जुलूस कढंदासीं त हिकदमि ऑफिसर पुॼी वेंदा, मथे ॿुधो वेंदो। तव्हांखे ख़बर आहे त मोहम्मद ख़ान खोसे सां असांजो जेको थियो, जंहिं मां अरेस्ट बि कयो हुयो, ऐं त CM वॾो स्टैंड वरितो। हालांकि मौजूदा स्पीकर हुयो, उन वॾो स्टैंड थो न लाहिजे, पर उन स्टैंड तो न सही माण्हू रोड ते निकिरी आया आहिनि। हाणे थी गुंग आहिनि, ॻोड़ आहिनि, सही त ॿुधनि ई कोन था न। न हालांकि हाणे वसायल वधीक आहिनि। उन ज़माने में असांखे यादि आहे त हिकु DC जे ख़िलाफ़ु ख़बर हली, DC जे ख़िलाफ़ु, त DC वञी घर वेही रहियसि। हेतिरी ख़बर अहिड़ी त हेतिरी ख़बर जी बि ख़बर जंग जी जेकी उनखे ॾुखी लॻंदी तयारी असांजी नौकिरी वेंदी। हाणे तव्हां जेके ॾिसो सोशल मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे या इलेक्ट्रिक मीडिया आहे, पर हुनखे इन शइ जी छा परवाह ई न आहे त असांजे शहरनि में छा थिए थो, असां सां कहिड़ो वेदन आहे। माना क्राइम रेशो ऐं करप्शन रेशो बराबरि जो बराबरि जो बिल्कुलु। सामिन में कोई कंहिं दोस्त खे इन हवाले सां का राय हुजे उनजी त मौजूदा वक़्त में जेकबाबाद ज़िलो अमन अमान जे हवाले सां कहिड़ी सूरत हाल खे मोड़े थो? ऐं सम्झां थो पियो त 30 सालनि खां जेका असांजी बि हिते प्रेज़ेंस रही आहे सियासी हवाले सां, हिते कई किडनैपिंग जा केसिस बि जेके आहिनि से ॾिठा आहिनि। मोहम्मद अकरम अबड़ो साहब इहा ॻाल्हि बहितर ऐं बजा तौर ते कई त जेकाबाद डिस्ट्रिक्ट जेको आहे उनजी जेका चेन आहे उनखे डायमंड चेन जेको आहे सो करार ॾिनो वेंदो आहे। तमामु SSP साहिबान जेके आहिनि उन्हनि जी हिकिड़ी कोशिशि रहंदी आहे डिस्ट्रिक्ट जेकाबाद में जेको आहे सो अचणु। इहा हिकिड़ी बदकिस्मती आहे जो साबिक़ा SSP असांजो जेको आहे उन जी इहा हो रही त मां कंहिं फलाणे माण्हू जो जेको आहे सो माण्हू आहियां, ऐं जॾहिं उहे कंहिंजा माण्हू थी करे ईंदा त उन्हनि जी जेका तरजीह आहे उहा अवाम न हूंदी। जेकॾहिं ॾिसिजे त जेकाबाद जे अंदरि अमन अमान जो जेको हिकिड़ो वॾो मसइलो आहे उहो सिर्फ़ु हिन दौर जो न आहे, बल्कि काफ़ी दौरनि खां इहो सिलसिलो हलंदो पियो अचे। 13/5/2021 में पेटी बाज़ार खां सुबुह जो ईद जो ॾींहुं हुयो, मुंहिंजे नंढड़े गाॾी उते बीहाए छॾ मथे मानी ॾियणु वियो भेण जे घर। 10 मिंटनि जे फ़ासिले में मास्टर की वारा चाबी हणी करे गाॾी 2021 असीं जॾहिं थाणे ते कयोसीं राब्तो त SHO उन वक़्त जो टाल मटोल करे पियो, आख़िरकार FIR कराईसीं। असांखे हिन महिल ताईं FIR जी कापी कोन थी मिले, न 5 महीने जी 21 जे साल थियण वारो आहे, साल में न वरी को कोर्ट में का FIR वई आहे। असांखे बि फोटू कढी ॾिनो वियो जंहिंजी कापी ज़ाहिर कोन्हे। कमांडर जेकबाबाद साहब खे असां अर्ज़ु कंदासीं इन प्लेटफॉर्म तां त हू जामिया ऐं हिकिड़ो प्री प्लान ऐं हिकिड़ो मुसर जेको आहे स्टेप खणे, जीअं 62 जेके तव्हांखे ॻड़ी करे जा 62 शख़्सियतूं उन्हनि खे जेको आहे फोर्स रखे या उन्हनि सां अंडरस्टैंडिंग रखी करे इन्हनि तकरारनि खे जेको आहे फिलफोर ख़तमु कयो वञे। मूंखे SP साहब खां शिकायत न शिकायतूं आहिनि। हिन टाइम ताईं असांजी कोई FIR दर्ज न आहे थी। अगरि जेकॾहिं मां SP साहब ॾे वञा थो त SP साहब ऐं उनजी टीम सिर्फ़ु मूंखां अहिड़ा क्वेश्चन करनि था पिया त ॼण जो चोर ई असां पाण आहियूं। असांखे इन ॻाल्हि जो ॾुख थो थिए पियो। कारोबारी शख़्सियतूं वेठल आहिनि, सियासी समाजी दोस्त वेठल आहिनि, उन जो SSP साहब जवाबु ॾे आहे। बिल्कुलु SSP साहब न्यू आहिनि, मगर ही जेको दिलावर टाउन जा जेके मालिक आहिनि उन्हनि जो ही वाक़ियो दिलि ॾुखाईंदड़ आहे। जेकबाबाद शहर पूरी सिंध जे अंदरि अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां तमामु बदतरीन जेको आहे। हिते सिर्फ़ु ही SSP न पर जेके बि SSPs रहिया आहिनि उहे उन्हनि जे दौर में ई गुज़िरियल 4 SSP जेके रहिया उहो बदतरीन जेको दौरु रहियो। उन्हनि में हिकिड़ो SSP बशीर बुरोई हो जंहिं थोरो कंट्रोल कयो। रोज़ जी मरा ते जेको आहे फुरूं थींदियूं, ऐं हाणे बि जेको आहे रोज़ ॾिसो उहो ॾींहुं आहे जिते रोज़ 2-3 मोटरसाइकिलूं कंहिंखां फुरनि थियूं हुजनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा कबीलाई जहिड़नि जे वर चढ़ियल ही जेको आहे असांजो इलाइक़ो आहे। हाणे आउं जेको आहे सम्झां पियो जेको त जेके बि SSPs अचनि था, ही वाहिद ज़िलो आहे जिते हर क़िस्म जो क्रिमिनल कमु थिए थो पियो, अफ़ीम, चर्स, आइस ऐं ॿिया धंधा। ऐं मां सम्झां थो पियो SSPs हिननि ज़िलनि खे वठण जे लाइ वॾो को अमाउंट ॾींदा आहिनि ऐं ख़ुशनसीब हूंदा आहिनि SSP जंहिंखे हीउ ज़िलो मिलंदो आहे। जेकाबाद ज़िले जी बदकिस्मती इहा आहे त जेको बि SSP ईंदो आहे उहो पहिरीं पोस्टिंग जो माना हूंदो आहे। ऐं उन खां पोइ बशीर बुरो तव्हां हिकिड़ो SSP आहे, तव्हांखे शायदि ख़बर हूंदी, उन जो जेकाबाद में रही आहे 1 अरब 32 करोड़ रुपए उनजो नेब मां पंहिंजो इंक्वायरी थी हले त हिन जेकाबाद ज़िले में 2.5 अरब रुपया कमाए विया। जेकाबाद ज़िले में अमन अमान कहिड़ी सूरत रही आहे? मां ठुल जी ॻाल्हि कंदुमि। ठुल तालुका 11 थाणा आहिनि। 11 थाणनि में
हाणे मां त हिकिड़े ॿिनि एस जी ॻाल्हि ॿुधायां। एस जीअं पंहिंजो भाऊ खोसो आहे, रोशन बाज़ारी, अलीमद ओढो, मां हुननि खे चयो यार ॻाल्हि इहा त पंहिंजो माण्हू शिकायतूं कनि था, तव्हां हेॾे भंगल लाड़े हेॾे टालाणी मुक़ाम ॾे तव्हां पंहिंजो गश्त नथा कयो। चयो त हाजी छा कयूं, ॻाल्हि इहा एॾे पंहिंजो उहो हिकु त पंहिंजो लाइटिंग न आहे, अमन अमान बि कोन्हे ऐं ऊंधाई आहे। हाणे एस एच ओ चए ऊंधाई आहे त पोइ अमन अमान कहिड़े सुर त ज़िले जैकबाबाद जे सदर थाणे ते जेके प्रॉपर्टी में गाॾियूं बीठियूं आहिनि, साईं ॻड़ी खेरे में 15-20 ॾींहं पहिरियां मनशात जे केस में जेको आहे हिकिड़ी किरोला गाॾी पकड़ी वई, जेका उहा गाॾी प्रॉपर्टी उन गाॾी ते FIR बि थी वई। उहा गाॾी इन वक़्तु कुझु पुलिस एहलकारनि वटां उहा गाॾी जेको आहे उन्हनि खे एहलकारनि खे शादियुनि जी दावतनि ते पुॼाए पई, जा पंहिंजे घर जा जेको आहे सौदो सामान जेको बि आहे उहो उन गाॾी में जेको आहे खणी अची पंहिंजो माना गुज़र सफ़र करनि था। माना SSP जैकबाबाद जी जेको आहे कहिड़ी ॻाल्हि कजे, इहा हाल आहे जो जेका प्रॉपर्टी सरकारी प्रॉपर्टी आहे उन्हनि कहिड़ो जेको अथॉरिटी आहे, कहिड़ो जेको उन्हनि खे पावर आहे जो इहा गाॾी थाणे खां कढे जेको आहे उनजा एहलकार जेको आहे उहो हुन ते घुमंदा था वञनि। वॾी महिरबानी। दोस्तनि मुख़्तलिफ़ दाहूं कयूं, उन में चयो वियो त तालकोठुल जी ॻाल्हि कई वई। तालकोठुल यकीनन जैकबाबाद ज़िले जो 47% तालकोठुल ज़िलो जैकबाबाद आहे। उतां जा जेके 11 थाणनि जी ॻाल्हि कई वई, तक़रीबन थाणनि ते ॿुधायो वियो त उहे थाणा ठीके ते ॾिना विया आहिनि। उहा कंप्लेंट कई वई त उते डेली जे बुनियाद ते जेका ओगाड़ी थिए थी उहा वरी विरासत बि उअं ई थिए थी, या हिकिड़ी शिकायत कई वई। वापारी अॻवान जेको बिल्डर आहे उन दाह कई त उनजी फ़रियाद नथी वरिती वञे, दाह ॿुधण बजाए उनखे धिका ॾिना था वञनि, त पोइ इन खां वधीक हिकिड़ो अफ़सोस जो मक़ाम ॿियो कहिड़ो हूंदो। अकरम साहिबु तव्हां साम्हूं माण्हुनि जी दाहूं बि ॿुधियूं, थाणनि ते खे ठीके ते बि ॻाल्हि तव्हां ॿुधी, सूबेदारनि जी लाचारी जी बि ॻाल्हि तव्हां ॿुधी, ऐं उन खां अलावा फ़रियाद ॿुधण बजाए धिका बि माण्हुनि खे ॾिना था वञनि, उहा बि तव्हां सूरत हाल ॿुधी माण्हुनि जी। मौजूदा SSP जैकबाबाद ज़िले जी नेबरिंग डिस्ट्रिक्ट यानी कि डिविजनल हेडक्वार्टर जो बुनियादी तौर ते रहाइशी आहे। माना पाड़े जो ज़िलो आहे लाड़काणो, ही ॼमियो निपियो उते आहे, पढ़ियो उते आहे, अॻ में MBBS हुन कई आहे उते चांडका में, हुन खां पोइ वञी हुन कमीशन पास कई आहे। हुनजो वालिद साहिबु उते शहर जो मशहूरु डॉक्टर रहियो आहे। माना हिक ॿिए जा पाड़ेसरी ज़िला आहिनि, उनखे सॼी ख़बर आहे हितां जे इलाइक़नि जी। पर अफ़सोस जी इहा ॻाल्हि न आहे त उहो अचण सां बहितरी करण बजाए अञा बदतरी करे छॾे थाणा ठीके ते, ऐं उन ते रोज़ विरासत जी ॻाल्हि कई वञे, ऐं इहे आशिकाबाद ॿियूं टियूं जेकी चौकियुनि जी ॻाल्हि कई थी वञे। प्रॉपर्टी जी ॻाल्हि कईसीं त सदर थाणे तां उहा मुर्गो चटा, उहे व्हीकल्स घुमनि, उहा जेका हज़ारे मण ॻाल्हि कई वई हुई हुनजी पान पराग ऐं गुटके जी, उहो ग़ाइबु आहे, उहो काॾे वियो, सभु बदतरी। इन माण्हुनि जी दाहनि खे तव्हां कीअं था ॾिसो? हा, वॾो अफ़सोस आहे, छो त हाणे जीअं बुरोई साहिबु या पंहिंजो साईं वेठा ॻड़ी खरे में, हिकिड़ो वॾो अहम इशू आहे ॻड़ी खरे जो, असांजो ज़िलो जेको आम तालको आहे त कबाइली छेड़ा, उहा वेड़ा माण्हू पिया ॾिसो इहो हिकिड़ो SP जेको आहे कमांडर आहे, इनखे एफर्ट वठणु खपे। ऐं अहिड़ा झगड़ा जेकॾहिं ईअं माण्हुनि जो खून वहंदो त पोइ कीअं निकिरंदो? या जीअं साईं हिकिड़े वापारी जो घरो जेको फुर थी आहे, हुनजी FIR नथी थिए, इहा त अजब ॻाल्हि आहे, हैरत आहे जो हेॾी वॾी हिकिड़ो मोज़िज़ माण्हू आहे, शहर जो इज़त वारो माण्हू आहे, हुनजे घरो फुर थिए थी, हुनजी FIR छो नथी थिए? थियणु खपे बिल्कुलु। ऐं पंहिंजो ठुल में जेको कटाणी साहिबु दाह थो करे, अलाए छुल असांजे शहर बल्कि जैकबाबाद न, बल्कि मां चवंदो आहियां पाकिस्तान में अहिड़ो तालुको न आहे जेको तेज़ तरीन माण्हू तो या ठुल जाइनि। तव्हां ॾिसंदव त घणा असांजी सीटां इहे खणी वेंदा आहिनि, ऐं पंहिंजो घणा ऑफिसर उतां जेके आहिनि न, हालांकि मां ठुल जे ऑफिसर खे लाइक न कंदो आहियां, वापडा में जेके वेठा आहिनि तव्हां ॾिसो कहिड़ो असरु कयो वेठा आहिनि। बहरहाल उहा अलॻि ॻाल्हि आहे। ऐं साईं जन खे हिकिड़ो हुते हिकिड़ो SHO मुबारकपुर आहे जेको हुन सां थिको खणी छॾियो आहे, उहो उते ई रहे थो न। इहा ई ॻाल्हि कयां थो त जे तव्हां सवेर पाण ॻाल्हि कई त गुज़िरियल दौर में हिकिड़ो SSP आयो जंहिं एज़ अ शहरी सदर जे हैसियत में तव्हां को सलाह वरिती, तव्हां हिते बहितरी कीअं थो आणे सघां, तव्हां हुनखे चयो त साईं बाक़ी वञी पंहिंजो पाण ॼाणो, शहर जे थाणनि में मफ़ाद न रखिजो, पर जॾहिं हाणे थाणनि में ई मफ़ाद आहे त पोइ बहितरी कीअं ईंदी? सवाल ई पैदा थिए। ॾिसो न, तव्हां ॾिसो था जॾहिं उहे SHO अगरि कंहिं आवाम सां ज़्यादती कंदो, उन खां पैसा कुटे ॿारे वठंदो, तॾहिं हुनखे मथे पिराइणो पवंदा न। उहा फिगर तॾहिं पूरी कंदो। ॾिसो न, त ईअं थी थो पोइ छा आहे त आवाम जी शहर में छो त उहे हिकिड़ा मुड़ुसु निकितल आहिनि हथियार खणी करे। हाणे तव्हां ॾिसो, मूंखे हाणे कल्ह हिकिड़ी ख़बर पई आहे त 6 माण्हू कलाशनि सां हिकिड़ी फुर कई अथव साईं, हालांकि इहे असां वटि पिस्टल सां ईंदा आहिनि जैकबाबाद शहर में। हाणे इहो ॾिसो 6 ॼणा कलाशनि सां निकिरी अची कनि था, माना इहो छा आहे? सही।
ऐं उहो अॻियों एस पी जेको हुयो न साईं खणी कहिड़ी बि करण सां ॻाल्हि करे पर शुमाइल मलिक जहिड़ो गंदो एस पी मां ज़िंदगी ॾिठो न ॿुधो साईं उन ओपन चई छॾियो था कयो माना हुन जी इंतहाई हा उहो चवंदो बि इहो सभु खे मूंखे न मूंखे त पंहिंजो खोसो साहिबु हिकिड़ो मोतबर ज़मीदार आहे 2-3 ॿिया मिलिया हुन मूंखे चयोसीं असांखे चए थो त मां फलाणी माण्हू आहियां जो वो कहेगा मैं वैसे करूँगा। तव्हां रोज़ानो कोर्टनि में मुख़्तलिफ़ सूरत हाल मां बि गुज़रो था त तव्हांजे ख़्याल में जैकबाबाद सिटी में अमन अमान जी सूरत हाल बदतर थी आहे बहितर थी आहे? सर तव्हांजे सवाल जे जवाब मुताबिक़ जेकी कंप्लेंट्स तव्हां ॿुधियूं सभिनीनि जा ओपिनियन ॿुधिया दिस इज़ ओपन दे आर ओपनली शेयर्ड के बदतरीन सूरत हाल जो सामनो आहे। न वकील जी गाॾी महफ़ूज़ आहे न डॉक्टर जी गाॾी महफ़ूज़ आहे न कंहिं आम माण्हू जी काई प्रॉपर्टी जेकी महफ़ूज़ आहे। धाड़ा लॻनि था फुर थिए थी अगवा थिए थो टेबल टॉक थी करे थाणे ते मसइला हल थियनि था। इहो सभिनी ॻाल्हियुनि जो जवाबु हिकु ई आहे त दिस इज़ इट बिकेम द पुलिस स्टेट ड्यू टू दीज क्राइम्स एंड ड्यू टू दिस सिचुएशन। असां इहो ई चवंदासीं त अगेन एंड अगेन सिचुएशन हाणे जेकी बि थी आहे पुलिस जो मोटो इहो हुयो जॾहिं असां यंग हुयसि त असांजी जेकी आहे यानी कि मां स्टूडेंट हुयमि जंहिं महिल ॿुधंदा आहियूं त हर पुलिस चवण जे लाइ हिकिड़ो तरानो हुयो हर घड़ी तयार कामरान हुयमि जैसे हो हालात शादमान हुयमि। त मुंहिंजो चवणु इहो आहे पुलिस जो इहो मोटो हुयो। हाणे पुलिस जेकी आहे कमाइण वारी हिकिड़ी धुर ते ठही वई आहे ऐं उनजे लाइ बि मां चवंदा उस रिस्क से मौत बहितर जिस रिस्क से आए परवाज़ में कोताही। पुलिस कीअं असांजे राइट्स जी जान माल जी कस्टोडियन थी सघे थी जॾहिं की उनखे कंहिं जेकी ज़िम्मेवारी ॾेई वई आहे। SSP साहब खे रिक्वेस्ट आहे बीइंग ए कमीशनड ऑफिसर पंहिंजी ड्यूटी खे ॼाणनि। असां जेका हिन महिल क्रीम ऑफ सोसाइटी वेठा आहियूं इन ॻाल्हि खे शेयर करण जे लाइ इन प्रॉब्लम्स खे रिज़ॉल्व करण जे लाइ SSP साहब सां वेहण जी कोशिशि कई जेकी अॼु मूंखे इंतिहाई मायूसी थी ऐं SSP साहब जे पाण खे गिल्ट नथा सम्झनि अचण ऐं ॿीहर चवणु जेके एजेंसी जे करे नथा आई सघिया आहिनि छो त असां पाण अॻिते चऊं था त हे पुराणी जेकी आहे बीमारी लॻियल आहे असांखे क्राइम इलाही वधी वियो आहे। हाणे इन टाइम जो अंदेशो आहे त मे बि के किथे हे असां सां हे जेका आहे न धाड़ियुनि जी स्टेट न डिक्लेयर थी वञे। ऐं इन खां पहिरियों हिकिड़ो क्वेश्चन सरकी साहब को कयो त इहा फैक्ट आहे त धाड़ियल वटि जेको आहे एडवांस वेपनरी अची वई आहे ऐं पुलिस वटि जेकी आहे मतिलबु एक्सपायर चई सघो था। वाकई दिस इज़ अ मैटर ऑफ फैक्ट। जॾहिं FIR ईंदी आहे हुन में रॉकेट लॉन्चर यूज़ थींदा आहिनि ग्रेनेड यूज़ थींदा आहिनि कंहिं बि इंसिडेंट खे यानी कि इहो चयो त जेकी फैक्ट्स ईंदा आहिनि त हुन में जवाबदार वटि कहिड़ा हथियार हुया कहिड़ी क़िस्म जा हुया। बाबा फलाणो हुयो रॉकेट लॉन्चर सां फलाणो हुयो हैंड ग्रेनेड सां फलाणो हुयो हिन शइ सां क्लैशन सां। ऐं इवन बिलीव यू मी मां वटि त केतिरा ई अहिड़ा केस आहिनि जंहिंमें आम नॉर्मल हाणे रूटीन थी वियो आहे क्लैशन यूज़ करणु। क्लैशन जेका इन जे लाइ धाड़ियल जे लाइ जेका कोई आम शइ आहे। हाणे मुंहिंजो अगेन SSP साहब खे इन प्रोग्राम जे तवसुस सां चवणु त पंहिंजी ड्यूटी ॾियो पंहिंजी ड्यूटी खे जेको आहे इन खे पाण खे आज़माइश में न विझो। एतिरो शहर जा तव्हां छड़ो राइट्स जा कस्टोडियन न आहिनि हे असांजी प्रॉपर्टीज़ जान माल सभ जा कस्टोडियन आहिनि। इन जी भरपाई जेकी आहे ऐं इन जी ग़फ़लत इन ड्यूटी जी ग़फ़लत जेकी आहे न छड़ो पंहिंजी जान न ॾींदी आहे जवाबु इन जा पोयां इलाही आफ्टर इफेक्ट्स साइड जेका आहिनि आफ्टर इफेक्ट्स थींदा आहिनि। मुंहिंजी अगेन SSP साहब खे रिक्वेस्ट आहे त शहर जी सूरत हाल खे बहितर बणायो ऐं असां सां वेही करे उन जे मामलात खे उन सजेशन्स खे जेको ॿुधियो ताकी असां तव्हांखे ज़िम्मेवार छड़ो नथा ठाहिरायूं जंहिंजो बि माण्हू थी करे अचे पर पंहिंजी ड्यूटी ॾियो। असां जेका आहिनि पढ़ियल लिखियल सोसाइटी आहियूं असां सां वेही करे इन मसाइल जो हल कयो ऐं अञा तव्हांजी इज़त वधंदी तव्हांजो मान वधंदो। वॾी महिरबानी मैडम सोफिया साहिबा वॾी महिरबानी तव्हांजी मोहम्मद अकरम अबड़ो साहब ऐं साम्हूं वेठल मोज़ीन शहर बल्कि मोज़ीन सॼे ज़िले जे मोज़ीन जी वॾी महिरबानी। नाज़रीन तव्हां सॼी सूरत हाल हिते वेठल दोस्तनि जूं दाहूं बि ॿुधियूं ज़िले जैकबाबाद जे मुख़्तलिफ़ तालुक़नि खां आयल दोस्तनि जूं दाहूं ॿुधियूं त
जंहिंमां ही हिकिड़ी समूरी सूरत हाल वाज़िह थी आई त जेकबाबाद जी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे उन जी हिते अमन अमान कराइण जे लाइ का संजीदगी नज़र नथी अचे। जेकॾहिं पुलिस अमन अमान कराइण जे लाइ संजीदा हुजे त पोइ हिते माज़ी में चवंदा आहिनि हिकिड़ो SHO रही वियो हो ऐं उन हिकिड़े SHO सॼे जेकबाबाद शहर खे ओके करे छॾियो। जॾहिं हिकिड़ो SHO पंहिंजी संजीदगी ॾेखारे थो त सॼो शहर ठीकु थो थी वञे, बहितरी थी अची वञे, त हीअ त SSP जेकॾहिं चाहे त छा नथो थी सघे। ऐं तालके ठुल अंदरि एॾी बदतरी आहे जो उते जा थाणा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां डेली जे बेसिस ते उते मुक़ररु कयल ऑफिसरनि खे ॼण त ठीके ते ॾिना विया आहिनि। ऐं उनखां अलावा इहे इल्ज़ाम लॻा। उनखां अलावा जेकबाबाद ज़िले अंदरि स्ट्रीट क्राइम तमामु तेज़ी सां वधियो आहे। उहो ॾींहुं ख़ाली न आहे जेकॾहिं जेकबाबाद शहर जे कंहिं घर मां का चोरी नथी थिए या फुर नथी थिए, को धाड़ो नथो लॻे। कंहिं बि तरह सां हितां जो न कारोबारी माण्हू महफ़ूज़ आहे, न हितां जो नौकिरी पेशा माण्हू महफ़ूज़ आहे, न ॻोठ महफ़ूज़ आहिनि, न शहर महफ़ूज़ आहिनि। इन सूरत में जेके किरोड़े रुपया उहे हितों जे माण्हुनि जी टैक्स मां पघारूं पिया वठनि ऐं उन्हनि जी जेकॾहिं पघार ऐं उन्हनि जे लिविंग स्टैंडर्ड खे मैच कजे थो त उहो कतई मैच नथा करनि। सम्झ में नथी अचे ॻाल्हि त उनजे बावजूदि सरकार जी इन तरफ़ जेको एहतिसाबी अमल वारी सूरत नज़र नथी वञे, उनजा कहिड़ा कारण आहिनि। जेकॾहिं मुक़ररियूं पसंदि ऐं नापसंदि जे बुनियाद ते थींदियूं त बहितरी कतई न ईंदी। ऐं हीउ ज़िलो कॾहिं बि तरक़ी न करे सघंदो। जेको माज़ी में सिंध जो दुबई सॾियो वेंदो हो, हाणे उहो ज़िलो दुबई न बदतर ज़िलो सॾियो थो वञे। छो जो तरक़ी अमुन सां मशरूत हूंदी आहे। जंहिं इलाइक़े में अमुन न हूंदो उते तरक़ी मुमकिन ई न आहे। ऐं अमुन केरु कराईंदो? उतां जी पुलिस इंतिज़ामिया। जेकॾहिं पुलिस इंतिज़ामिया संजीदा न आहे, मुख़लिस न आहे, त पोइ अमुन बि मुमकिन न आहे। हीअ दांह कंहिंखे ॾिजे, कंहिंजे अॻियां हीअ दांह केरु असांजी हीअ दांह वरनाईंदो? हितां जे ज़िले वारनि जी यकीननि सिंध सरकार खे हिन तरफ़ तवजो ॾेई करे हिते जेको कमांडर मुक़ररु कयो वञे पुलिस जो, उनजी रेपुटेशन खे ॾिठो वञे ऐं उनजी जेका कारकर्दगी आहे उनखे चङी तरह चेक कयो वञे त जीअं हिते बहितरी अची सघे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुलसरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।